अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन तलीकाजी में बलीकार हमारे यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार वेलकम साहब। थैंक यू यासिर। अली साहब, बांग्लादेश जा काफ़ी ॾींहंनि खां हालात जेके आहिनि उहे सही कोन हुया। माण्हू जेके आहिनि एहतजाज में हुया। पहिरियां हिकिड़े कोटा सिस्टम ते इशू थियो, पोइ उहो अहिड़ो पकड़िजी वियो जो पोइ कंट्रोल में कोन पियो अचे। पुलिस बि क्रैकडाउन कयो, कर्फ्यू बि लॻा, पर पोइ बि जेको आहे उहो मसइलो हल कोन थियो। पोइ हसीना वाजिद जेके उतां जी प्राइम मिनिस्टर हुयूं पंहिंजी ज़िद ते अड़ियल हुयूं। हू चवनि पियूं त न, मां त हर हाल में जेको आहे उहो मुनासिब माना न मञींदमि ॻाल्हियुनि खे। पोइ अचानक सां अॼु जे ॾींहं में ईअं थियो जो आर्मी चीफ साहब साम्हूं अची विया। आर्मी चीफ साहब चयो माना हुनजे बकौल त हसीना वाजिद साहिब रिज़ाइन करे छॾियो आहे। पोइ उहे हेलीकॉप्टर में चढ़ी इंडिया हली वियूं आहिनि। इंडिया मां हाणे लंडन हली वेंदियूं। त डेट मीन्स किथे न किथे माना इहो महसूसु थियो त भई मार्शल लॉ या टेक ओवर थी चुको आहे। जी, हसीना वाजिद जो अंजाम टिपिकल जी बुक बाय बुक हलिजे त किताबी तरह जेको थर्ड वर्ल्ड कंट्री में चढ़ी वेही रहंदा आहिनि सिविलियन डिक्टेटर्स जो अंजाम थींदो आहे, हसीना वाजिद जो उहो ई अंजाम थियो। त पहिरें हू मरहले में ज़ाहिर शेख मुजीब जी धीउ हुई, पॉपुलर पार्टी हुई, अवामी लीग हुई, माण्हुनि जे ॾढ ते ऐं इस्टेब्लिशमेंट जे इनडायरेक्ट सपोर्ट सां पावर में आई ढाका में। पर पोइ हुन सोचियो त हाणे आऊं बसि ज़रूरी छो आहे त आर्मी जा जे जनरल हूंदा आहिनि उहे डिघे अरसे रहनि ऐं सिविलियन थी छो नथी रही सघां। जी हा। त हुन ढाका डेमोक्रेसी खे, बांग्लादेश डेमोक्रेसी हिकिड़ी शैम डेमोक्रेसी, हिकिड़ी मज़ाक जमहूरियत जो ठाहे छॾियईं ऐं 15 सालनि ताईं रूल कंदी रही। हुन डिघो अरसो हुते जी आर्मी इस्टेब्लिशमेंट हुनजी सपोर्ट कंदी रही। यानी शुरू में माण्हुनि जे ॾढ ते हसीना आई, पोइ जेको कंटिन्यू कई पावर हू आर्मी जे ॾढ ते कई, हुते बांग्लादेश इस्टेब्लिशमेंट जे उन ते। आख़िरी इलेक्शन बि हिकिड़ी जेका मज़ाक थियो, हिकिड़ो मॉक थियो, हिकिड़ो लतीफ़ो थियो। त आख़िर में माण्हुनि आख़िर बर्दाश्त जी हिकिड़ी हद हूंदी आहे ऐं बांग्लादेश हिकिड़ी नेशन आहे, निकिरी आई ऐं 300 माण्हू मरी विया उन्हनि जा। एटलीस्ट ऑफिशियली 300 आहिनि, पोइ अलाए केतिरा आहिनि। ऐं माई खे, ख़ातून खे वरी आर्मी चीफ ई चयो त बाबा 45 मिंट अथई, इस्तीफ़ा ॾे। त मोहतरमा देरी न कई, इस्तीफ़ा ॾिनो ऐं इंडिया भॼी वई। ऐं इंडिया में चवनि था त असीं हू लंडन हली वेंदी। ऐं ॾिसो हिकिड़ी छा तारीख़ आहे त जीअं सोवियत यूनियन जे टुटण महिल स्टालिन ऐं लेनिन जा मुजस्मा टोड़िया विया, ईअं अॼु जेको आहे हू बांग्लादेश ठाहींदड़ जेको हुननि जो बापू अलाए छा चवंदा हुनखे, लफ़्ज़ हो बंगाली में शेख मुजीब खे पीउ चवंदा पंहिंजो, अॼु हुनजा मथे ते हथोड़ा हणी उन मुजस्मे खे ॾाठो पियो वियो। त हीअ हिकिड़ी टिपिकल हिकिड़ी जेका सिविलियन आमर थिए थो। हसीना वाजिद इन ई ग़लतफ़हमी में हुई त हुनखे हाणे केरु न हटाए सघंदो। पर इसी हिकिड़ी हद थींदी आहे हर शयुनि जी। ऐं पोइ जॾहिं टिपाए छॾींदा आहिनि हद, त पोइ माण्हू पंहिंजो रिएक्शन ॾींदा आहिनि। यानी जहालत ख़ातून जी ज़हनी कैफ़ियत इहा हुई त हू हिन स्टूडेंट मूवमेंट खे चए थी ही शागिर्द न आहिनि, दहशतगर्द। हाणे जॾहिं तव्हां पुरमन एहतजाज कंदड़नि खे दहशतगर्द चवंदो त इहा जेका स्टेट ऑफ माइंड आहे, इहा कैफ़ियत आहे, इहा हिकिड़ी आमरियत जी ऐं हिकिड़ी मख़सूस यानी पंहिंजे मुफ़ादनि जी सोच त थी सघे थी। पर तव्हां हज़ारे माण्हुनि खे कीअं दहशतगर्द चई सघो था। ऐं ॾिसो इहो मिथ बि ख़तमु थी वई त हाणे साईं दुनिया में मार्शल लॉ न लॻंदा। हीअ जेको हुते बंगाली आर्मी कयो आहे टेक ओवर आहे न, तव्हांखे छा बि नालो ॾेई वठो। छाकाणि त हुन यानी अगरि वज़ीर आज़म हसीना वाजिद इस्तीफ़ा ॾिनी आहे त को मुल्क जी आर्मी जेको आहे न, आर्मी कीअं संभालींदी, हुनजी को कॉन्स्टिट्यूशनल तरीक़ो हुननि वटि हूंदो सिविलियन, पर उहो न थियो आहे। आर्मी चीफ क़ौम सां ख़िताब करे चवनि पिया त साईं हाणे असीं सदर सां मशवरा कंदसि, अवामी लीग छॾे करे बाक़ी पार्टियुनि सां मशवरा कंदसि ऐं हिकिड़ी ॾिसूं था त क़ौमी हुकूमत जोड़ियूं ठाहे छा था कयूं, माना मार्शल लॉ अची वियो। अवामी लीग सां न ॻाल्हाईंदासीं, अवामी लीग सां न ॻाल्हाईंदासीं। हाणे अवामी लीग खे पादर लॻंदा जाम हुते ऐं 15 सालनि जी बाहियूं आहिनि ॿियनि पार्टियुनि खे, इहे अवामी लीग सां बि जुठूं थींदियूं। त ॻाल्हि इहा त ही छा ही सियासतदान कनि था जंहिंजो अंजाम वरी मुल्क खे इहो ॾिसणो पए थो। गुलाम रसूल हिंगोरो खिप्रोमा जी। हिंगोरो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। जी साईं, वालेकुम सलाम। अलीगढ़ साहब अस्सलाम वालेकुम। जी जी ॿुधनि पिया। हा सर, अर्ज़ु गुज़ारिश आहे त जीअं हाणे अॼु बांग्लादेश जो एॾो वॾो इनकलाब अची वियो आहे,
त छा असांजे पाकिस्तान में को अहिड़ो अॻिते इलाज अॻिते माना अहिड़ो कुझु थी लॻे थो जो जीअं मिसाल कंहिं बर्तन में जेको आहे पाणी लाज़मी विझिबो आहे त लेट उहो हारिबो आहे, त जीअं अॼु बांग्लादेश में पाणी हारियो आहे बर्तन मां, त छा पाकिस्तान में अहिड़ी का सिचुएशन पैदा थी सघे थी जीअं इहो साॻी सिचुएशन थिए जंहिं असांजे काफ़ी में जेको सिस्टम में इहो इनकलाब अचे, अहिड़ी का अॻिते सिचुएशन आहे अहिड़ी? इनकलाब ठीकु आहे साईं। हिंगोरे साहब ॾिसो ॻाल्हि इहा आहे त बांग्लादेश में घणे भाङे बंगाली रहनि था, हिकिड़ो हुननि जो फैक्टर डिफरेंट आहे असां खां, त हुते ठीकु आहे थोरा बिहारी थोरा रोहिंगन्स ही ॿिया रहनि था, पर तमामु मिनोरिटी में वॾी अक्सरियत 90% खां मथे जेके आहिनि उते हिकिड़ी क़ौम हिकिड़ी ॿोली हिकिड़ी ॻाल्हाए रहंदड़ आहिनि। पर श्रीलंका में बि हीअं ताज़ो पाण ॾिठो इहो ई थियो हो, हींअर कीनिया में बि शायदि थियो, कीनिया न ॿियो को ज़हन में ॿियो कंट्री, त माण्हुनि जा जेके इक़्तिदार ते कब्ज़ो करे वठण ऐं हुकुमराननि खे कढी ॿाहिरि कढण जो इहो जेको थियो जंहिंखे तव्हां इनकलाब जो नालो ॾियो पिया, ॻाल्हि इहा आहे त इन जी अगथी नथी करे सघिजे सर। हिंगोर साहिब मां कई दफ़ा पंहिंजे शोज़ में चवां थो, ॾिसो जीअं धरती मतिलबु अर्थक्विक जी ज़िलज़िले जी अगथी केरु नथो करे सघे, सिर्फ़ु एतिरो साइंस ॿुधाए सघे थी त हीअ फॉल्ट लाइन ते हीअ इलाइक़ो आहे जिथे प्लेट्स जेके आहिनि उहो मूव करे सघनि थियूं, पर इहो नथा ॿुधाए सघनि त हीअ हिन महिल धरती धुणी वेंदी ऐं हीअ हिकिड़ो ज़िलज़िलो ईंदो। ईअं आउं पाकिस्तान लाइ इहो त चई सघूं था त हिते जेके कई फैक्टर्स आहिनि जेको सियासी अवामी हलचल लाइ अवामी उभार लाइ हिन खे असीं चई सघूं था त हीअ फॉल्ट लाइन ते आहे। माण्हू निकिरंदा न निकिरंदा, माण्हुनि खे इन जी अगथी इन जी 100% अगथी आउं त घटि नथो करे सघां, ऐं आउं नथो सम्झां केर बि दुनिया में करे सघे थो, या न निकिरंदा इहो बि अगथी नथा करे सघूं। असां वटि कई फैक्टर्स आहिनि सर, असां वटि ॿोलियुनि जी असां वटि मतभेद मतिलबु उहो आहे, तासुब आहे, असां वटि सेक्टेरियन मामिलो तमामु घणो आहे, लिंग्विस्टिक मामिलो आहे, पोइ सूबनि जो मामिलो आहे, कल्चर्स। त हाणे इन लाइ ॻाल्हि इहा आहे त हीअ सभु पाण अच्छा पोइ क्लास जो मामिलो आहे, असां वटि भौतारकी तमामु घणी आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेके मसइला आहिनि, मिसाल आउं कॾहिं सोचां थो पंहिंजे ई आर्ग्यूमेंट जे काउंटर आर्ग्यूमेंट में सोचां थो त बिजली जो बिल वधियो आहे, उहो बिल चाहे सिंधी ॻाल्हाईंदड़ जे घर में अचे पियो, उर्दू ॻाल्हाईंदड़, पंजाबी ॻाल्हाईंदड़, पख्तून पश्तो ॻाल्हाईंदड़, बलोची ॻाल्हाईंदड़, सिराइकी, अलिफ बे मेमड़ी, जेको बि गुजराती जेको बि ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, सभिनी जो यूनिट वधियो आहे, त मीटिंग पॉइंट्स मौजूदु आहिनि, लेकिन इहो अगथी करणु त ईअं थींदो इहो आउं छा मुंहिंजे ख़्याल दुनिया में को बि माहिर समाजियात नथो करे सघे। अच्छा सवाल हिकिड़ो ज़मीन ठीकु जेको माण्हू निकिता सभु कुझु थियो, पर रेवोल्यूशन या जंहिं सां ई चवनि था इनकलाब बांग्लादेश में जेको थियो आहे इहो इनकलाब तस्वुरु कयो वेंदो, छो जो उतां जी डेमोक्रेसी लाइ त ज़ाहिर आहे उहो भलो कोन्हे, जो अगरि हिकिड़ी पार्टी खे हाणे क्रैक डाउन करे साइड ते रखियो वेंदो आहे, ॿियनि पार्टियुनि खे उभारियो वेंदो। सर ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इनकलाब जो लफ़्ज़ जेको आहे उहो असां वटि आम तरह हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण खे बि के ज़माने में त फ़ौजी टेक ओवर खे फ़ौजी इनकलाब चयो वेंदो, हा जॾहिं फ़ौजी टेक ओवर खे बि माण्हू इनकलाब चवनि त हीअ त वरी माण्हुनि मुर्सी कई आहे। अगरि माण्हुनि जो हिकिड़ो हाणे हीअ जेको चवनि था त कोटा सिस्टम ते थियो शागिर्दनि खे, इहो त जॾहिं जितां चिड़िंग लॻी आहे पोयां बाहियूं त माण्हुनि खे कावड़ बाहियूं नाराज़गी फ्रस्ट्रेशन त 15 सालनि जी हुई, ठक करे हीअ हिकिड़ो बुल ठहियो हुन ते ॻाल्हि हथनि मां निकिरी वई। हाणे साईं जेको हंगोरो साहिबु चए थो त पाकिस्तान में इहो बांग्लादेश जो को दानिश्वर तज्ज़िया निगार बि अॼु खां 6 महीना पहिरीं या 3 महीना पहिरीं अगथी न पियो करे सघे त इहो थी वेंदो, बल्कि हुते त जेके अपोज़िशन जी पार्टियूं हुयूं ख़ालिदा ज़िया वारी उहो त जेलनि में सड़नि पिया, उन्हनि त पंहिंजी उमेद हारे वेठा, लास्ट डे ताईं बि कोई तस्वुरु न करे सघंदो हूंदो त ईअं थी एतिरो को सही माण्हुनि जी सही ताक़त आहे। माण्हू जॾहिं निकिरनि ज़ाहिर 300 माण्हू बि 300 माण्हू मूं अगरि ॾिठो वञे त काफ़ी वॾो अमाउंट आहे अंग आहे। अच्छा बांग्लादेश जी त केरु मार्शल लॻी वई,
पाकिस्तान ते अचूं, DGI साहिब जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठीसीं पे, DGI साहिब पहिरां बि चई विया त मां जेको आहे हफ़्तावार या फ्रीक्वेंटली बेसिकली पंहिंजी प्रेसिंग ब्रीफिंग असां पंहिंजी कंदा रहंदासीं। त ॿ टे ॻाल्हियूं, पर अगरि जे सिर्फ़ु पॉलिटिकली खां शुरूआति कजे त बलोच यकजहती काउंसिल लाइ कमेटी लाइ DGI साहिब ॾाढा सख़्तु लफ़्ज़ इस्तेमालु कया। हू चवनि था हिननि जी नाम निहाद जेका लीडरशिप आहे उहा दहशतगर्दनि सां ऐं हिकिड़ी क्रिमिनल माफ़िया सां मुलविस आहे, उन्हनि जी प्रॉक्सी आहे, उन खां अलावा कुझु बि न आहे। ऐं PTI लाइ उहो चवनि था त माना 9 मई जो जेको असांजो मौक़ुफ़ु आहे उहो न चेंज थींदो, न थियो आहे। ॾिसो ॿ अलॻि ॻाल्हियूं करे ॾिसी वठूं था। जेको बलोच यकजहती काउंसिल लाइ चवनि पिया त ही प्रॉक्सी ऐं दहशतगर्दनि जी ही नाम निहाद लीडरशिप जेका आहे, माना डॉक्टर महारंग बलोच दहशतगर्दनि जी प्रॉक्सी आहे, या हू ॿी छोकिरी सीमी बलोच, यस उनजो बि नालो आहे। अच्छा, छाकाणि ॿी का लीडरशिप जो नालो त नथो अचे त इहे हुननि जी प्रॉक्सी चवनि पिया। चलो बहरहाल माण्हू त निकिता हुआ, इहो त पाण सभिनी ॾिठो। पोइ हिननि जे पोयां दहशतगर्दनि जे पोयां छो बलोच माण्हू आहिनि, इहो बि ख़ैर हिकिड़ो सुवालु आहे। पर चलो ही DGI जो मौक़ुफ़ु आहे, हुननि वटि को पंहिंजी इंफॉर्मेशन हूंदी जेका कॾहिं न कॾहिं शायदि शेयर कंदा। त पोइ मूंखे सम्झायो त बलूचिस्तान जी ट्रू लीडरशिप कहिड़ी आहे। यस वेरी ट्रू। ऐं मञी थो वठां DGI जी आउं मौक़ुफ़ ते बहस ई नथो कयां, ऐं बहस ई नथो कयां। जेको चवनि पिया डॉक्टर महारंग न बि हूंदी, प्रॉक्सी हूंदी, हुनखे अवामी हिमायत बि न हूंदी, चलो ठीकु थियो। छाकाणि त हिकिड़ी दहशतगर्दनि जी प्रॉक्सी आहे त माना अवामी लीडर त न थी न ज़ाहिर आहे। त बलोच अवाम जी ट्रू एस्पिरेशन्स, बलोच अवाम जी जेका हक़ीक़ी ख़्वाहिशनि आहिनि, उनजी तर्जुमानी छा सरफराज़ बुगटी साहिबु करे पियो, अब्दुल क़ुद्दूस साहिबु करे रहियो, या केरु करे थो? हिकिड़ा त थिया दहशतगर्द, हिकिड़ा थिया मिलिटेंट्स, हिकिड़ा थिया अलहदगी पसंदि, उन्हनि जी त ॻाल्हि ई पाण नथा कयूं। उहो त ग्राउंड ते आहिनि ई कोन, हू त पाण हथियारबंद हू मामिलो कनि था, त हुननि जी ॻाल्हि त पाण नथा कयूं। अवामी मामिलो त हू न थियो। अवामी मामिलो हाणे पाण खे विरहाए ॾिसणो पवंदो त हीअ जेके बलूचिस्तान यकजहती काउंसिल वारा इहे छोकिरियूं आहिनि, बलोच न्याणियूं आहिनि, या पोइ हीअ जेके असां वटि आहिनि साहिबान भोतार सरदार, हीअ जेके आहिनि चीफ मिनिस्टर्स आहिनि, मिनिस्टर्स आहिनि, कहिड़नि कहिड़नि जा नाला खणूं सभई, त छा हीअ आहिनि बलूचिस्तान जी अवामी नुमाइंदा? हिकिड़ो दफ़ो ॿुधाए छॾिजे त भई हीअ दरअसल अवामी नुमाइंदा आहिनि, बाक़ी सभु दहशतगर्द आहिनि। त असीं सम्झूं त आईंदा सरफराज़ बुगटी साहिबु जेको चवंदो हू बलोच क़ौम जी, बलोच अवाम जी, हू दरअसल सही तर्जुमानी जेको करे रहियो हूंदो उहो सरफराज़ बुगटी करे रहियो हूंदो, असीं मञी वठंदासीं। PTI ॾिसो हू जेको मौक़ुफ़ु आहे 9 मई, आऊं त पहिरीं बि मूं तव्हांखे गुज़ारिश कई, ज़ाहिर असांजी इस्टेब्लिशमेंट 9 मई ते पंहिंजो मौक़ुफ़ु त चेंज न कंदी न, ऐं न ई PTI चेंज करे पई। PTI हिकिड़ा पंहिंजा फ्लैक्सिबिलिटी ॾेखारे पई। कल्ह बि इमरान ख़ान जेको ॻाल्हायो पिए त सही, फ़ौज बतौर इदारो त असां तमामु असांखे उन ते फ़ख़्रु आहे ऐं असीं उन ते तनक़ीद जो सोचे बि नथा सघूं, असां इंडिविजुअल्स ते कयो आहे। अगरि इंडिविजुअल्स ग़लती कनि था पिया त पोइ वेरिस हिननि जो मौक़ुफ़ु इस्टेब्लिशमेंट जो आहे त 9 मई वॉज अटैक ऑन द इंस्टीट्यूशन। हू चवनि था इमरान ख़ान चए थो GHQ जे साम्हूं जेको आहे छा मुज़ाहिरो करणु ग़ैर आइनी आहे। असांजी इस्टेब्लिशमेंट जो मौक़ुफ़ु आहे त हुते दहशतगर्दी कई हुई, हू मुज़ाहिरा हुआ ई कोन। ऐं अॼु इहो बि चऊं त सफ़ारत ख़ाननि जे साम्हूं वञी कनि था, हीअ कनि था। बज़ाहिर तमामु सख़्तु अॼु बि असांखे फ़ौजी तर्जुमान जो, मिलिट्री स्पोक्समैन जो पर्सन जो मौक़ुफ़ु सख़्तु नज़र आहे। लेकिन मूंखे अञा बि ईअं नथो, आउं पंहिंजी ॻाल्हि अञा बि ईअं सम्झां थो त हीअ सिर्फ़ु हिकिड़ा आख़िरी ही हिक ॿिए सां मामलात आहिनि, छाकाणि त हिननि हीअ जेके जुमिला चया पिया वञनि, हिन जी कई तशरीहात थी सघे। मिसाल मिलिट्री इस्टेब्लिश चए थी 9 मई वारनि खे कॾहिं न कॾहिं गिरफ़्तार करे हुनखे ज़रूरु सज़ा मिलणु खपे। हाणे त PTI बि चए थी जेके हक़ीक़ी आहिनि हुननि खे सज़ा ॾेई वठो, आइडेंटिफाई कयो ऐं सज़ा ॾेई वठो। जी हा, PTI बि चए। देयर इज़ रूम न, अगरि मामिलो सिर्फ़ु 9 मई ते फाथल आहे, पर वी ऑल नो कि मामिलो सिर्फ़ु 9 मई जो न आहे। जी हा, त पोइ आख़िर हिन जो सोल्यूशन छा आहे? हिन जा त सोल्यूशन किथे न किथे वर्कआउट आउं सम्झां थो थी रहिया हूंदा। ऐं अञा बि सम्झां थो त ग़ैर रस्मी ॻाल्हियूं किथे न किथे जारी हूंदियूं। लेकिन जेका वॾी डेवलपमेंट आहे, ऐं हिन हीअ त पंहिंजी जाइ ते जेको DGI चयो, पर जेको पीपल्स पार्टी कल्ह मौक़ुफ़ु चेंज कयो आहे, इहो पिणु इंट्रस्टिंग आहे।
नैयर बुखारी साहब जनरल सेक्रेटरी रिटन स्टेटमेंट जारी कनि था, ईअं न आहे त किथे ॻाल्हाईंदे की टॉक शो में ज़बान थिड़ी वई हुजे। हू चवनि था त बाबा हुकूमत अगरि सम्झे थी, शहबाज़ हुकूमत, त हुनजी सरकार खे ख़तरो आहे, लोॾो आहे, ऐं हू छाकाणि त डिलीवर बि न पई करे सघे, यानी आवाम जी का ख़िदमत बि न पई करे सघे, त पोइ बहितर आहे असेंबली टोड़े छॾे। असीं मशवरो ॾींदासीं त असेंबली टोड़े छॾे ऐं नए सिरे इलेक्शन कराए। यानी अणसिधी तरह पीपल्स पार्टी फ्रेश इलेक्शन जो मुतालबो कयो न, सिधी रीत न कयो आहे, हुन सां गॾु अगरि जोड़े छॾिया आहिनि, पर बेसिकली त ही हिकिड़ी अणसिधी तरह फ्रेश इलेक्शन जो, नए इलेक्शन जो पीपल्स पार्टी मुतालबो बि करे। इलेक्शन कमीशन ते बि सवाल उथारे थी, पोइ पाणे चए थी त इलेक्शन ही जेको 8 फरवरी वारो इलेक्शन हुआ उन ते असांखे तमामु घणा तहफ़ुज़ात हुआ। ज़ाहिर इलेक्शन ते तव्हांखे छा तहफ़ुज़ात हूंदा आहिनि? तहफ़ुज़ात इहे ई हूंदा आहिनि त हू फेयर न थिया आहिनि, ऐं इलेक्शन कमीशन जी कारकर्दगी बि सही न हुई। पर असां हिकिड़ो जमहूरी तसलसल जारी रखण लाइ हिन हुकूमत साज़ी में पंहिंजो किरदारु अदा कयो। त पीपल्स पार्टी बेसिकली ऐं पोइ इहो चयूं त असांजो त ख़्यालु हो इलेक्शन खां पहिरीं त बिलावल भुट्टो ज़रदारी प्राइम मिनिस्टर थींदो। सो फ्रेश इलेक्शन जी ॻाल्हि, ऐं पोइ जॾहिं हुन ते हुकूमती नवाज़ लीग वारनि खां मौक़ुफ़ वठण जी कोशिशि थी त हुननि नो कमेंट्स कया। यस, यानी हुननि लाइ बि हिकिड़ो बम फाटो आहे त पीपल्स पार्टी फ्रेश इलेक्शन जो मुतालबो करे पई। सो छा ईअं ई थी वियो आहे? इतफ़ाक़ सां कल्ह के तव्हांजे शो में, कल्ह ई इतफ़ाक़ सां, कल्ह त संडे सैटरडे, हा, टियों ॾींहुं मूं चयो त कुझु ओचिती शयूं थींदियूं ऐं हू पाण खे हैरानगी थींदी छा थिए पियो। त हीअ बि हिकिड़ी पीपल्स पार्टी जो जेको बयानु आहे त फ्रेश इलेक्शन जो अणसिधो मुतालबो। अचो त पहिरियां ते कुझु ॿियूं बि ॻाल्हियूं कयूं, इंट्रस्टिंग कॉलर वठियो, अब्दुल सबूर ज़ुमरो शिकारपुर मां। जी ज़ुमरो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब, अस्सलाम वालेकुम काज़ी साहब। खैर अगरि मौजूदा दौर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ज़िंदा हुजे हा त हिकिड़ो सिंध ते जेको आहे सुर लिखे आहे, सुर सिंध जी करप्शन 20 साल। मौजूदा दौर में को बि अदीब शाइर सिंध जी तबाही ते मज़ामती शाइरी बदिरां जेको आहे कुझु बि नथो लिखे। ऐं घणे भाङे इहे अदीब असांजा इटली ऐं जेको आहे ॿाहिरि मुल्कनि था नज़र अचनि। ॿियो मौजूदा जेको इनकलाब आहे, असां सिंधियुनि बि MRD में वॾो अधु इनकलाब आंदोसीं, पर हुन खां पोइ असां जेके करप्शन ऐं जेका माफ़िया वेठी, इवन जनरल ज़िया जे शहीद कयो, जनरल भुटे साहब खे जीअं जनरल ज़िया शहीद कयो, उन जे दौर में बि सिंध पुलिस कमीशन ऐं ॿियनि डिपार्टमेंट में ईअं नौकरियूं न विकाम थियूं सर। थैंक यू सर। बस जी, पाण हू ॻाल्हि पहिरीं तव्हां कुझु चवणु पिया? न, मुंहिंजो इहो सुवालु हो त हिन नए बुखारी साहिब उन ई स्टेटमेंट में इहे ॻाल्हियूं बि कयूं त अगरि कॉन्स्टिट्यूशनल मेल्टडाउन नवंबर में कयो थो वञे और सरकार खे अगरि अहिड़ी का हो आहे, ख़बर आहे ॻाल्हि, त असां सां डिस्कस छो न कई आहे, त छा इहो ख़दशो बि आहे त छा पीपल्स पार्टी खे किथे इहो महसूस बि थियो आहे त नून लीग जेको आहे उहो अनकॉन्स्टिट्यूशनल खे हथी थी ॾिए? ॾिसो, हाणे अंदरि त रंधिणे में रोलो त आहे न सर, कई शयूं थी सघंदियूं। मिसाल कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीउ जेको IPPs ते, हीअ जेके निजी पावर प्लांट्स आहिनि, इन ते चयो आहे त बि मोहतरमा शहीद जी हुकूमत हुई 94 में, तॾहिं ही घणा IPPs मंज़ूर थिया, त उन ते शदीद नाराज़गी आहे ज़रदारी साहिब खे। ऐं त हीउ हिकिड़ो दड़को आहे, हीउ बेसिकली ईअं न आहे सुभाणे परीं केरु अची पीपल्स पार्टी न हू त मिड़ी नैयर बुखारी साहिबु चई छॾियो। जॾहिं की नैयर बुखारी पोइ भेरे बि जॾहिं सॼी पार्टी जो हिकिड़ो मौक़ुफ़ हो त नैयर बुखारी जो ॿियो मौक़ुफ़ हो, ऐं नैयर बुखारी जेको मौक़ुफ़ ॾिनो हो, ज़ाहिर जनरल सेक्रेटरी आहे, ऐं हू ऐवान सदर मां ई ज़ाहिर सरदारी साहिब सां सलाह सां ई ॾींदो हूंदो, त हुन जेको हल्को, लेकिन ही कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे सिर्फ़ु दड़को आहे, कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त न ही हिकिड़ी थल वधी पई वञे। अगेन उहा ई जेका पाण 100 दफ़ा ॻाल्हि कंदा आहियूं त आख़िर हिन सरकार खे हटाइणो आहे, शहबाज़ सरकार खे, त ऐं हीउ जेको परफॉर्मेंस न पई अचे, हुकूमत कुझु डिलीवर न पई करे सघे, न फॉरेन इन्वेस्टमेंट अचे पई, न मामलात लोकल हाउस इन ऑर्डर अचे पियो, त हिन खे कीअं मुंहुं ॾिजे? त इहो आख़िर नाकामी जो तोक जेको आहे हीउ शहबाज़ शरीफ़ खे ई हार पाराइणो आहे। त अॼु पीपल्स पार्टी बि
उहो ई करे छॾियो त भई ही अगरि तव्हां परफॉर्म ई न पिया करे सघो ऐं अगरि इन करे न पिया करे सघो जो तव्हांजी हुकूमत खे लोॾो आहे त अहिड़ी हुकूमत खे छॾियो, वरी इलेक्शन कराए छॾियो। त कई फैक्टर्स थी सघनि था, पर रंधिणे में रोलो त आहे न। हाणे नवंबर डिसंबर जी ॻाल्हियूं जेके जंहिंजो हवालो तव्हां ॾियो पिया, इहो तव्हांजे ख्वाजा आसिफ़ इहा ॻाल्हि कई आहे, पर ख्वाजा आसिफ़ चई त ग़ैर आइनी थींदो। लेकिन मुंहिंजे ख़्याल PTI वारा चवनि था मेल्टडाउन थी वेंदो, यानी हीउ सिस्टम ईअं ब्रुड़ करे किरी पवंदो। मूं वटि तारीख़ूं न आहिनि, पर कॉमन सेंस त इहो ई चए थो न त त हाणे हिन में पीपल्स पार्टी खे वेठे वेठे बयानु ॾियण जी छा ज़रूरत आहे? इहो $1 मिलियन जो सुवालु आहे न। ऐं छा इहो ख़ालिस्तन सियासी अंडरस्टैंडिंग ते ॾिनो वियो आहे? हिन जे पोयां कंहिंजी मशावरत शामिल न आहे पीपल्स पार्टी सां? ख़ालिस्तन ज़रदारी साहिबु पंहिंजी सियासी अंडरस्टैंडिंग ते ॾिनो आहे या कंहिंजी मशावरत बि शामिल आहे? हीअ त ॾिसो चार्जशीट ठहे पई न, तव्हांजो वॾो इतिहादी अलाए जेको आहे जंहिंजे आसिरे ते पीपल्स पार्टी जे नंबर्स ते तव्हांजी हुकूमत टिकियल आहे, हू अलाए तव्हांखे चए पियो त यार छॾियो अहिड़ी हुकूमत खे, इलेक्शन कराए वठो। हाणे इलेक्शन कराए वठो, पीपल्स पार्टी सदर त किथे ई नथो वञे, ज़रदारी साहिबु त वेठो रहंदो। सिंध में अगरि जीअं मामला हलनि था त वधि में वधि विञाईंदी केरु? नवाज़ लीग। पंजाब बि वेंदसि ऐं क़ौमी बि वेंदसि, जेको तेको बलोचिस्तान में मिलियो अथसि उहो बि वफ़ाक़ी बि वेंदसि। बलोचिस्तान ऐं सिंध खे केरु थो घणो पुछे। लेकिन सो इहो हिकिड़ो ही रंधिणे में रोलो त आहे न सर। हाणे हिन खे कोशिशि थींदी शहबाज शरीफ़ साहिबु हिकिड़ा हेक्टिक क़िस्म जी मतिलबु तूफ़ानी क़िस्म जी मुलाक़ातूं हिन सां डोड़ूं लॻी वेंदियूं, लेकिन रंधिणे में रोलो त आहे। पोइ हिन बयान में इहो चवणु त नवाज़ शरीफ़ त वापसि ई न अची आया अगरि पीपल्स पार्टी अगरि बेनज़ीर न आणे सा, नवाज़ शरीफ़ ते जेको क्रिटिसिज़म आहे, सो हीउ जेको माठ मठ में हिते किथे कुंड में वेठो आहे रायविंड में नवाज़ शरीफ़, उहो बि त कुझु सोचे रहियो हूंदो। सो ऐं पब्लिकली जॾहिं तव्हां हिक ॿिए ते तनक़ीदूं शुरू कयो था ऐं इलेक्शन जेतिरी यानी फ्रेश इलेक्शन जेतिरी मैक्सिमम यानी हिकिड़ी तमामु अॻिते वधियल ॻाल्हि बयाननि में करणु शुरू करे छॾियो, डिस्पाइट बीइंग इतिहादी ऑफ द गवर्नमेंट, इतिहादी हुजण जे बावजूदु, त सर रंधिणे में त शदीद रोलो आहे न, सिर्फ़ु रोलो न आहे। पर या हमेशह गुज़ारिश कयां थो, जेसि ताईं पोइ धुरियूं सघारी धुरियूं जिन्हनि नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे गॾु विहारियो आहे MQM खे, उहो जेसि ताईं न चाहींदियूं पीपल्स पार्टी हथु न कढंदी। ऐं हींअर बि इहे सम्झां थो हथु न कढंदी। तॾहिं मूं लफ़्ज़ इस्तेमालु कयो त इहो जेको बयानु नैयर बुखारी जो आहे, छा कंहिंजी मशावरत सां आहे या पंहिंजे मुंहुं आहे? अगरि पंहिंजे मुंहुं आहे पोइ त हिन खे घुमाए वेंदा, ऐं हिन जे पोयां अगरि मशावरत बि आहे त हीउ सिलसिलो हिते बीहंदो कोन। कॉलर सां एडवोकेट आकिब राजपर कराची मां। जी राजपर साहब, छा चवणु चाहींदा? यासिर साईं, सभ खां पहिरीं तव्हांखे ऐं काज़ी साहिब जन खे मुंहिंजो सलाम। मां थोरो टॉपिक खां हटी करे जेको आहे सो ॻाल्हि कयां पियो। अॼु पिटीशन लॻल हुई जेका बहरिया खे 6000 एकड़ ज़मीन सिंध गवर्नमेंट ॾिए पई, उहा जस्टिस सलाहुद्दीन अहमद ऐं जस्टिस अमजद अली गोयो साहिब जे साम्हूं। ऐं ज़ाहिर आहे ग़रीब तव्हांजो दोस्त हुन में वकील आहियां, त हुन ते एस्टे वग़ैरह बि थियो आहे ऐं सॼो सिलसिलो थियो। मूं काज़ी साहिब जन जे व्हाट्सअप ते उहो ऑर्डर बि मोकिले छॾियो आहे जेको अॼु थियो आहे। ॿी मुंहिंजी डायरेक्ट हाणे ज़ाहिर आहे काज़ी साहिब ॿुधनि पिया त मूंखे असां हिकिड़ो सेमिनार कयूं पिया इन इशू ते, लॉयर्स क्लब में क्लिफ्टन ते, ज़मीन जे मामले ते। हुन में असांजो उहो पॉलिटिकल न आहे, हुन में असांजा जेके कराची इंडिजेंस वग़ैरह सुआफ़ी आहिनि, ह्यूमन राइट्स जा इदारा आहिनि, या जेके डेमोग्राफी ते कमु कंदा आहिनि, मुंहिंजी गुज़ारिश आहे काज़ी साहिब न पिया अटेंड कनि, उहा सम्झो नंबर न ॾिठो हूंदो, हुननि जी नज़र में न गुज़रियो हूंदो, त जेकॾहिं मुंहिंजी उहा दावत क़बूल कनि ऐं व्हाट्सअप चेक कनि त मूंखे ख़ुशी थींदी त पाण हुते स्पीकर कनि। ॿिया बि दोस्त आहिनि संदन, इहा मुंहिंजी डायरेक्ट दावत आहे। तव्हांजे टॉपिक खे मूं डिस्टर्ब कयो, हुन लाइ मां माज़रत कयां, महिरबानी। आकिब साहिब, चलो तव्हां माशाल्लाह छा स्टे वरितो अथनि? जी हा। अच्छा, ज़बरदस्त आकिब साहिब, सुठी तव्हां पंहिंजो केस प्लीट कयो हूंदो। ऐं लेकिन ज़ाहिर आहे 6000 एकड़ ज़मीन आहे सिंध जी, इहो एतिरो सवलाई सां त ॾिसूं, पर बहरहाल हाई कोर्ट जो ऑर्डर आहे ऐं लेट्स होप के इहो
फ़िलहाल त स्टे आहे, ॾिसूं केस अॻिते कीअं थो हले ऐं सिंध सरकार जो मौक़िफ़ छा थो अचे। एग्ज़ैक्टली, छाकाणि सिंध सरकार ॾिनी आहे न 6000 एकड़ ज़मीन, त सिंध सरकार जो यानी ज़ाहिर एडवोकेट जनरल अची त चलो DHA वारा छा बि मौक़िफ़, मुंहिंजे ख़्याल DHA खां उहो ॿुधो हूंदी, पर बेसिकली सिंध सरकार खे अची जस्टिफाई करिणो आहे त हू सिंध जी 6000 एकड़ ज़मीन छो DHA खे ॾिए पई। सिंध सरकार भले अचे कोर्ट में ऐं पंहिंजो मौक़िफ़ रखंदी त वधीक आसानी थींदी असांखे सिंध सरकार जो इहो मौक़िफ़ सम्झण में, त उन सिंध जी 6000 एकड़ इट्स नॉट कुझु 600 या 100-200 एकड़, 6000 एकड़ ज़मीन, त मौक़िफ़ सम्झण में आसानी थींदी त छो ॾिनी अथनि DHA खे। सो बाक़ी सही आहे, हाज़ुर आउं तव्हांजो मैसेज ॾिसी वठंदुसि। बाक़ी तव्हां मूंखे घटि ई ॾिठो हूंदो राजपूत साहब, असां हिते ई मिड़ई जेको शाम जो हिकिड़ी कचहरी लाहे वेठा आहियूं, ज़बरदस्त। अच्छा, हुन अॻु हिकिड़े कॉलर फ़ोन कई, पाण चयो वरी उनखे डिस्कस कयूं था। सुमरो साहब उन्हनि छा चवणु पिया चाहियो? मुंहिंजी नौकिरियुनि जी का ॻाल्हि कयूं था, उन हाणे न आहिनि या कुझु ईअं मूंखे जेके यादि अचे थो, भुट्टो साहब वॾी नौकिरियूं ॾिनियूं हुयूं। न चई की एतिरी करप्शन न हुई, ही न हो ऐं अच्छा ठीकु आहे, इहे जनरली ॻाल्हियूं। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि हले पई सियासत जे हवाले सां, त सुवालु अचे थो ज़हन में हिकिड़ो, त PTI जे टाइम ते चए थी त ख़ान साहब बि ज़ाहिर मैंडेट वापसि कयो त पोइ ॻाल्हियूं शुरू कयूं, या इहे ॻाल्हियूं जे थियनि थियूं, अचकज़ई साहब निकितल आहे सभिनी पार्टियुनि सां मुलाक़ात करण लाइ, उते अगरि पीपल्स पार्टी अहिड़ा मौक़िफ़ खणी थी अचे साम्हूं, त पोइ किथे न किथे पीपल्स पार्टी PTI खे हिंट त ॾिए थी न त असां सां ॻाल्हाए वठो। सर PTI त ॾिसो न, इन ई बयान में जंहिंजो पाण ज़िक्र कयूं पिया नैयर बुखारी जो, हू चए थो त आसिफ़ ज़रदारी वटि हू हिन ॻाल्हि लाइ राज़ी आहे त हिननि जो डायलॉग कराए। हाणे आसिफ़ साहब त वॾो थी वेंदो न, यानी सदर तौरु, अलाए सदर तौरु अलाए कीअं, पर सीनियर पॉलिटिशियन आहे, त हू चए थो त अगरि नवाज़ लीग ऐं PTI वारा ॻाल्हाइणु चाहिनि पाण में, हाणे हिते ज़रदारी नैयर बुखारी चवाणी त पीपल्स पार्टी धुर न आहे हिन झेड़े में। सो न, जॾहिं आउं चवां थो त आउं तव्हांजो कैमरामैन जो ठा कराइण लाइ तयारु आहियां, ज़ाहिरी तरह आउं चवां पियो त आउं कैमरामैन जो धुर न आहियां, न मुंहिंजो हुन जहिड़ा जहिड़ो आहे न मुंहिंजो, जॾहिं की नवाज़ लीग जी हुकूमत बीहारण में मुंहिंजो ई हथु आहे। जी हा, मतिलबु पीपल्स पार्टी जो हथु आहे, लेकिन हिन बयान में पीपल्स पार्टी पाण खे हुकूमत खां पासीरो कयो आहे। हिन जो जेको बारीकी आहे बयान जी, हू चए थी त भई अगरि नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी वारा PTI वारा पाण में ॻाल्हाइणु चाहिनि, त ज़रदारी साहब तयारु आहे, बशर्ते त इहे धुरियूं राज़ी हुजनि ॻाल्हाइण लाइ, माना ज़रदारी साहब इहो जिरगो कराइण लाइ तयारु आहे, बशर्ते। पर PTI लाइ PTI हीउ जेको इलेक्शन जो मुतालबो आहे, इहो PTI खे दिलि सां लॻो, ऐं ॾिसूं त PTI हिन ते छा रिस्पॉन्स ॾिए थी। लेकिन पीपल्स पार्टी ज़ाहिर PTI ज़ाहिर आहे स्केप्टिकल रहंदी, मशकूक रहंदी त पीपल्स पार्टी छो बि बयानु ॾिए। ऐं ज़रदारी साहब जी सरपंची में, सरपंच थींदा, छा थींदो आहे जेको जिरगे जो वॾो हूंदो आहे, पंचायत जो वॾो हूंदो आहे, उन में हेठि हिकिड़ी धुर थी PTI वेहे ऐं नवाज़ लीग खे साम्हूं विहारे, अलाए PTI क़बूल कंदी न कंदी। लेकिन ॾिसी हिन ॻाल्हि मां पाण ज़ाहिर इहो त हाणे त इहे कई ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿियूं बि पाण खे हैरान कंदड़ ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि त अॼु ई पाण तइ करे वठूं न त रंधिणे में रोलो त हाणे उहो बि ज़ाहिर हो, उहो बि पाण लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं त फॉल्ट लाइन आहे हिन हुकूमत सॼे जोड़जक में, इक़्तिदारी जोड़जक में, सिर्फ़ु हुकूमत न सॼे इक़्तिदारी जोड़जक में मसला आहिनि, हिन में ही फॉल्ट लाइन आहिनि, कई फॉल्ट लाइन्स आहिनि। अॼु उहो फॉल्ट लाइन्स मां थोरो उभरी वधीक थी रोलो बि शुरू थी वियो आहे, एतिरो त पाण घटि में घटि अॼु हिन नुक़्ते ते त पहुची विया आहियूं। अच्छा, अगरि पीपल्स पार्टी सुभाणे खां मतिलबु ठीकु आहे, अगरि मौक़िफ़ में इहो अची थो वञे, क्लियरिफिकेशन अची थी वञे त असां सिर्फ़ु नेशनल असेंबली खे चाहियूं था त शहबाज शरीफ़ साहब डिज़ोल्व करे ऐं इलेक्शन कराए, न की सूबाई, त पोइ ॾिसो पीपल्स पार्टी चई कोन थी न, पीपल्स पार्टी जेको नैयर बुखारी जो बयानु, हाणे उनजी तफ़सीलात हुजनि, डिज़ोल्व कयो बसि, वो जीअं अख़बारनि TV ते इश्तिहार हलंदो आहे न त ये हो रहा है, मज़ीद तफ़सीलात के लिए अख़बारात त हाणे मज़ीद तफ़सीलात जॾहिं पीपल्स ज़ाहिरी तरह तो चवनि था फ्रेश इलेक्शंस, फ्रेश इलेक्शंस में ॾिसो न पीपल्स पार्टी वटि आहे छा, पीपल्स पार्टी सिंध आहे ऐं बलूचिस्तान आहे, ठीकु आहे, बलूचिस्तान बि ख़ैर नालो आहे, बुख्ती साहब आहे त पीपल्स पार्टी जे ठपो त पीपल्स पार्टी खटियल हुन जी टिकट त
ऐं ऐवान सदर आहे ऐं चेयरमैन सेनेट जी इलेक्शन किथे ई नथी वञे, उहो त ईअं रहणी आहे। अगरि ही रिज़र्व सीटूं फिरियूं त ख़ुदा ख़बर चेयरमैन सेनेट में पीपल्स पार्टी जो रहंदो न रहंदो गिलानी साहब। ऐवान सदर में ज़रदारी साहब बरक़रार रहंदो चाहे फ्रेश इलेक्शन्स थिए। हाणे शायदि ज़रदारी साहब जी कैलकुलेशन इहा हुजे त सिंध में इलेक्शन जो ॾांहुं जेको आहे उहो एतिरो पीपल्स पार्टी खे गुर अची विया आहिनि जो भले वरी बि इलेक्शन थींदी त असीं खटे वेंदासीं। त भोगींदो केरु? नवाज़ लीग। जी हा, कॉल सां गॾु नसीब भुॻियो मोर ठारू शामा जी। भुॻे साहब छा चवणु चाहींदा? ठीकु ठाक जी साईं। असांजी मां टाइम न्यूज़ जो तमामु थैंकफुल आहियां जो टाइम न्यूज़ जे असां वटि कलाक लाइट न हुई हिन बारिश में। तव्हांजी टाइम न्यूज़ जे नुमाइंदे वापदारनि सां गॾु रही करे सॼे शहर जी लाइट बहाल कराई ऐं राति असांखे 2 कलाक सीओ सफ़र सां ॻाल्हाए ऐं असांखे 10 खां 12 ॾींहं जेका लोड शेडिंग हुई उहा ख़तमु करे। मां तमामु शुक्रगुज़ार आहियां टाइम न्यूज़ जो ऐं संदसि नुमाइंदनि जो। ठीकु आहे साईं। पूरे में नुमाइंदे लाइ फ़ोन हर दफ़े चवंदा आहिनि त टाइम न्यूज़ जे नुमाइंदे जेको आहे उहो असांजी वॾी थैंक यू आहे। त हुन लाइट असांजी न हुई, उहा लाइट उन्हनि वापदारनि ॾे वञी ऐं असांजी लाइट सही कराई। असांजी नुमाइंदगी वॾी हले थी। असां हिते कराची में बि रिपोर्टर चऊं यार असांजी बिजली बहाल कराए कलाक पाण हली ठारू साहिब नुमाइंदगी जी। न साईं वॾी ज़बरदस्त। अगरि हुन कार्य ख़ैरु कयो आहे हिन में तव्हां टाइम न्यूज़ जा थोरा तव्हां सची ॻाल्हि हरूभरू छू खड़ा जेको बि आहे नुमाइंदो उनजी मुड़सी आहे। अगरि ऐं ज़ाहिर हू शहरी आहे, बतौर शहरी ज़रूरु कयो हूंदो। मज़ाक पंहिंजी जाइ ते सही। बहरहाल इहो बि ॾिसो असां वटि इहो बि हिकिड़ी महिरबानी आहे त इन लाइ बि सिफ़ारिश खपे त यार माण्हुनि खे 2 कलाक 4 कलाक बिजली मिले। सी दैट्स द पॉइंट। अॼु मूं वटि केरु आयो मूंखे चई त असांजो नालो नथो खणा कंहिं इलाइक़े ॻोठ जो ज़िक्र कयूं, हुते बिरादरी जी तकरार आहे साईं, तबाह थी वई आहे तालीम, माण्हुनि जी जान हयात हे हो। मूं चयो आऊं छा थो कजे साईं मीडिया में? मूं चयो ठीकु आहे रिपोर्टिंग थिए थी, वरी बि ॾिसी था वठूं। पोइ आख़िर पाणे मूंखे बुल ठाहे ॾिनई न, मतिलबु चईसीं असीं ॻोठ जे इलाइक़े जा माण्हू कुझु करे सघूं था छा? मुंहिंजो सभिनी खां पहिरीं त इहो करे सघो था त तव्हां जेको मूंखे बार बार चयो पियो साईं मुंहिंजो नालो न अचे, पहिरीं साम्हूं त थियो। चई साईं पोइ असांजी फैमिलीज़ रहनि थियूं हीअ थियूं। मुंहिंजो बांग्लादेश जा ही 300 माण्हू जेके मरी विया, अगरि हीअ सोचींदा जेके हज़ारे लखे निकिता, ॻाल्हि इहा त माण्हू अगरि पंहिंजी मुड़सी नथा कनि त पोइ ज़ाहिर पोइ कंहिंजी कंहिं मार्फत जेतिरो मिले उन लाइ असीं थोराइता रहूं था। जेको असांजो हक़ु आहे उन लाइ बि असीं थोराइता थियूं था। अच्छा, अॼु DGSPR साहिबु जेको आहे वरी ज़िक्र कयो डिजिटल दहशतगर्दी जो। हुननि चयो त डिजिटल दहशतगर्दी मुल्क में जहिड़े तरीक़े सां आहे उन में कानून जेको आहे उहो उन तरीक़े सां कमु नथो करे, लॉ जंहिं तरीक़े सां उनखे करणु खपे। हुन मिसाल ॾिनो त वरी थोरो PTI जे हवाले सां त 127 जेके आहिनि उहे आर्टिकल्स लिखाया विया आहिनि इंटरनेशनल मैगज़ीन्स में विद इन अ शॉर्ट पीरियड ऑफ टाइम पाकिस्तान जे ख़िलाफ़ु। ॾिसो PTI ते त केस ठाहियो पिया अचनि DGSPR, उहो त पंहिंजी जाइ ते, लेकिन जेको डिजिटल दहशतगर्दी आहे उन लाइ कानून सही सां हरकत में न पियो अचे। अगेन पोइ प्रेस कॉन्फ्रेंस में जेको DG साहिबु हफ़्तो पहिरीं कई उन में बि सिविलियन इदारनि जी कारकर्दगी ते DG साहिब खे शदीद तहफ़ुज़ात हुआ। हिन दफ़े बि कानून हरकत में न पियो अचे। ज़ाहिर ई सिविलियन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे न, त हू परफॉर्म न पई करे। हू जीअं हुनखे डिजिटल मामलनि खे संभालणु घुरिजे ईअं शहबाज़ हुकूमत न पई संभाले सघे। पीपल्स पार्टी बि चए पई त शहबाज़ हुकूमत डिलीवर न पई करे, कारकर्दगी न पई ॾेखारे। हाणे तव्हांजो इतिहादी मतिलबु इस्टेब्लिशमेंट इतिहादी आहे त इस्टेब्लिशमेंट सपोर्ट त कई आहे न गवर्नमेंट खे, हिन में त हाणे को राज़ न आहे। ऐं पीपल्स पार्टी बाक़ी MQM रहिजी ॼाण तव्हां बयानु पढ़ंदो कुझु ॾींहंनि में त हुकूमत जी कारकर्दगी ठीकु न आहे, कराची जे शहरियुनि जो वॾो मसइलो आहे, को मसइलो हल न पियो थिए, अलॻि ॿिए जेको बि चवंदी। त हीअ जेको हिकिड़ी ही मायूसी जो इज़हार त शहबाज़ हुकूमत जेको डूअर हो, जेको वॾो कारकर्दगी जो ॾेखारण जो वॾो उनखे जे लाइ हुनजो मशहूरु हो, त हुन लाइ चयो पियो त न असीं मुतमइन न आहियूं तव्हांजी कारकर्दगी में। को बि मुतमइन न पियो थिए त आख़िर में जंहिं माण्हू खां केर बि मुतमइन न थिए, न हुनखे आणींदड़, न हुनखे सपोर्ट कंदड़, न हुनखे बरक़रार रखंदड़, अगरि केर बि हुन सां ख़ुशि न रहंदो यासिर साहिबु त पोइ आख़िर त हुनखे फ़ारिग़ कबो न। अच्छा, ज़ाहिर आहे केतिरे मतिलबु इल्ज़ाम वणंदो, पर वॉज़ इट
रिस्पॉन्सिबिलिटी हाणे छा चइजे त SIFC जी रिस्पॉन्सिबिलिटी न हुई इंटरनेशनल इन्वेस्टमेंट? ॾिसो इहो त तव्हां विसारे छॾियो न यासिर त हिते पाण ॿिनी मां ग़लती कई त आउं मञी वठंदुसि ग़लती आहे, चवंदो कयो ई सॼो ग़लति यासिर आहे, सॼो यासिर ग़लति कयो आहे। यासिर को मतिलबु या मुरके या अफ़सोस करे, ऑप्शन छा आहे? जी हा, त इहो तव्हां मूं मां उमेदु कीअं था रखो त अगरि हिन शो जे दौरान को गड़बड़ थिए आउं मञी वठंदुसि त मुंहिंजी ग़लती आहे, थींदो ई न आहे सर। जी हा, जी हा, जी हा, तव्हां मूं मां उमेदु न रखो न। जी हा, अहिड़ी उमेदु हुई छा तव्हांखे मूं मां? न न अॼु महिरबानी करे अहिड़ी उमेदु न रखिजो। अहिड़ी में जॾहिं तव्हां मूं मां नथा रखो जंहिंसां तव्हां भोग चर्चा बि कयो था, जी हा, त हुन एग्ज़ैक्टली ॾुखियो आहे। अॼु असर अब्बासी साहिब जी ख़बर जे मुताबिक़ त माना DGISI जेके आहिनि जनरल फैज़ अमीन साहिबु, हुनजे मथां को हाउसिंग सोसाइटी वारो केस हुयो जंहिंमें चयो पियो वञे त हुननि पंहिंजी अख़्तियारात जो इस्तेमालु कयो आहे, ग़लति इस्तेमालु। अॼु अंसार अब्बासी साहिबु चवनि था त इंक्वायरी जेका कई वई आहे हुन में कुझु बि साबित न थियो आहे। सर इहा ख़बर बि इन ई रिपोर्टर अंसार अब्बासी साहिबु साफ़ी ॾिनी हुई, अॼु पाण चए पियो त हुन में कुझु न निकितो। अलाए कहिड़ी इंक्वायरी हुई, छा हुई, के कई, हा चइबो आहे न उहो कई चई भॼी बि गई, सो इंक्वायरी थी ख़तम बि थी वई। जी हा, ॾिसो फैज़ अमीन साहिबु जी हा, भले इमरान सां गॾु हुजे रहियो, जो वेल विशर रहियो आहे त रिटायर्ड जनरल, पर अगरि जे इमरान ख़ान सां गॾु हुयो त पोइ ख़्वाजा आसिफ़ साहिब जो जेको रीसेंट, ॾिसो असां वटि त जेको हाणे इहे तव्हां विया आहियो ओलंपिक्स में, तकड़ि ॿ ॻाल्हियूं मूंखे करणियूं विसरी न वञनि, उते तव्हां कुल 7 खिलाड़ी विया आहिनि। यस, 28 करोड़ मां रुॻो 7, हा जी 7 खिलाड़ी विया आहिनि, ऐं हुन सां गॾु जेके मैनेजमेंट वई आहे उहा 24 माण्हुनि जी वई आहे। जी हा, उते बि हिकिड़ा आहिनि जेके हुन स्पोर्ट्स खे हैंडल कनि था। यार को हद आहे, तव्हां 7 खिलाड़ी रुॻो मोकिले सघिया आहियो, ऐं हुन में जो स्विमर हो आख़िरी पोज़ीशन ते आयो, शुक्र बची वियो, पाणी मां निकिरी आयो ॿाहिरि। वेल इनका हटी करे यार उहो मूंखे हुन ते तव्हां सां थोरो, तव्हां सैटरडे ते मूंखे राणा सनावला साहिब जी हिकिड़ी वीडियो जारी थी जेको विनिस शहर में, मां तकड़ि में 2 शयूं में चवणु चाहियां थो। मूंखे सोशल मीडिया सां वॾी शिकायत आहे। ॾिसो राणा सनावला साहिबु पंहिंजी मिसिस सां गॾु, बेगम साहिबा सां गॾु, उन गंडूला चइबो आहे उहो, उन में फिरनि पिया ॿेड़ी में, त उन ते उहो गानो छो हलायूं, 2 लफ़्ज़ों की ये कहानी। ज़ुल्म आहे यार, हुन गाने सां तस्वर अचे थो अमिताभ बच्चन, परवीन बॉबी, ज़ीनत अमान वेठी, तव्हां राणा सनावला ऐं अमिताभ बच्चन सोशल मीडिया ते ज़्यादती कनि था। ॿी ॻाल्हि मूंखे हुन में इहो हुई त राणा साहिबु जॾहिं विनिस वञे पियो, हिकिड़ी यानी दुनिया में ही हिकिड़ी ख़ूबसूरत हसीन जायूं आहिनि, ऐं वियो आहे त उते सूट वूट पाए खियो हुयो, टाई वाई वधीक, लेकिन मूंखे वधीक हू त जी मर्ज़ी आहे, टाई पाए कोट पाए, पर सोशल मीडिया जी ज़्यादती आहे त तव्हां उहो गानो छो हलायो अमिताभ बच्चन ऐं ज़ीनत अमान वारे, यार किथे सॼो तव्हां गाने जो इम्प्रेशन चेंज करे छॾियो यार, तव्हां वाक़ई डिजिटल दहशतगर्दी आहे। अमिताभ बच्चन ज़ीनत अमान खे एतिराज़ हुजे न हुजे, असां नंढे हूंदे गानो ॿुधी वॾा थिया आहियूं यार, रोमांस हो हिन गाने, ऐं हुन जी पिक्चराइज़ेशन हुई, छा आहे यार ज़्यादती आहे यार, सूटेड बूटेड, त हिनखे डिजिटल दहशतगर्दी चई सघूं था। ठीकु आहे, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में।